में या मुर्सी कान थई जो पी सगन भलिया लठा के जायजा जिन तहां मुर्सी कयो हां पकड़े विझो ना त एड़ा मोचड़ा हणू ना वरी हिन पासे रुखी न कना। वो तो सही है लाल खान, पर रोज रोज हिनन जे पाए डंडा केर खणी वतंदो। रुको 2-3 चक्कर एड़ी उछलूं सी न त पाण ही अची गोडा खोड़ींदा। लाल खान असा तो हसा गडायूं जेको थियो न ॾिठो वेंदो। दिलावर अजायो पियो सुस्त थी मुठन के भी जोरा बा पराए छड़िया वो सोबत या छोरा छा कंदा अदालत हलूं। दिलावर ओली बैठक ते वे मां मानी खणी अचां जल्दी। हां हवाला। अरे तो छा समझो असा भजी वियासी। हां असा चयोसी त गोड़ घट दे छो जो तहां के अकेलो करे मारणो आ। तोड़े असा सबण दे हां बिलन दे। अरे रे ॾिसो छा था। हां ॾिसो छा था पुछो। पासा ये बिस्तरो खणी काडे नितो आहे। मासादा नखड़ो जमींदार है ना मुझे करे बेटे दे निंड नथी अचे जने वडो जमींदार थींदी न बेटे दे पोस मने से। एक रख बिस्तरो रखो हलिया हलिया। नफ़रत जी भी का हद थींदी आ पाण पेट ते सुती पई आहे हुनखे कमरे को बाहर कढी छॾियो। अजकल तो सबको मुंते तो कवर जे कि पाण कमरे का बाहर वयो आ चए पियो तो साथ हो मुझे बियो को बिस्तरो कोन हो छा जो हिनखे चई ही बिस्तरो बाहर खण। अदा मां बिस्तरे के परफ्यूम हई है ही चए थो तो मुखे उन सा सूर थो पवे मथे में मां छा कयां। हल से बयानी इड़तियूं करे मां साथ के मुजाए छजो या वीर मोहम्मद जी इज्जत आ सियाणी जाल मिलिया मां भागन वारो एड़ी सियाणी है। मोडा छा तो ॾिसी ॿुधाए ना ताके सच छा है कूड़ छा है। हाँ मां साथ सियाणी कूड़ किथे थी गलाए ता हर बार सियाणी ना इड़तियूं ता कयो अदी बची इनके मुजाए ऐं तू वरी मुजी जाल के मुजाई मुखे तो दुख थींदो न मां साथ। तू दुख न कर मां साथ हलिया मां तोखे बगैर परफ्यूम वारो कमरो तो ॾियां उन में अंदर चाहे आराम से सुनी पड़ा हली अच्छा। पुट एक गाल मुझी कन खोले बुधी छॾ जेकर तू वेही करे दुश्मनन जो इंतजार कंदे त हू वार करे वेंदा ऐं दुश्मन के एतरी मोहलत भी न दे जेकी तो तरफ अचन। त पोइ छा करण घुर्जे हूं हमरान खे न्यापो कयो आ बख्शू वारा पहुचण वारा हूंदा जी हमरा पहुचन उन्हनि खे वठी शेर वारनि जे घर में घिड़ी पऊ। ना बाबा ना घर में घिरण हर जमानो जो शान ना है बाक़ी हू असांजे दर ते अची असांखे गारियूं ॾेई वञनि ईअं न तव्हां उतार ते वेठा विड़ी वञनि ऐं असां उन्हनि कमीननि जो इंतज़ार कयूं त कॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि था। चाचा बचन उन्हनि जे घर में किरंदो बचन वती बार कड़ी जो मान। हां वड्डी है तू सब्र कर न टिनी सोटन मां के हिक सोट के खणी तुने कदमन में न फिटो कयो ओए जी तू चौंदे तीअं ई कंदुसि। ठीक है मां तोखे ॿ ॾींहं मोहलत ॾियां हाणे मां ॾिसां त मुंहिंजे रत में केतिरो दम आहे। तुझे चाचा मुसलसल मुखी है तुझे पी के धमकियों नहीं दो रहे हो तो जो भी जिद्दी किस्म जो मानो उन रानी के तलाक ॾियण खां इनकार कयो थी सके तो तुझे चाचा तुझे पी के गुम करायो हुजे। काल कलो को ॾींहुं आहे
चाचा ही बाबा हिक ई वटी मां मखण कटजी पिया खाइनि। हाणे उन्हनि जा हथ हिक ॿिए जे गीचे में पइजी विया। पिणे त अछी दाढ़ी में अची ख्वार थियो आहे। बाबा के ख्वार करण वारो चाचा है। जेकॾहिं चाचा बाबा जे मथां हथ रखे हा न त बाबा ईअं ख्वार न थिए हा। तव्हांजी दुश्मन इहो कमु चाचा ऐं बाबा जो आहे। खुदा जो वास्तो थी चाचा, चाचा खुदा जो वास्तो थी। असांखे चाचा जे गुनाहनि में शरीक न कर। असांजा त पहिरियां ई पंहिंजा पाप ॾकनि पिया। पंहिंजी या मानी कुतनि जे हवाले कयो ऐं उथो मथे उथो। वरी छा थियो दा? असांजी मानी कुतनि खे थो खाराई। ऐं चई पियो त छा थियो आहे? इहो न ॾिठी छा नाहे थी गुज़रियो। हाणे वक़्तु अची वियो आहे हिक ॿिए जे पाणी तांगण जो। लिकी लिकी हिक ॿिए जे मथां वार करण खां बहितर आहे चाचा खे हली दर ते था लेटायूं। शेरन न मां तोखे या बेवकूफ़ी करण न ॾींदसि। तूं छा थो सम्झी त तूं चाचे जे दर ते वेंदे ऐं हू तव्हांखे छॾे ॾींदो? नसीब न रोक असांखे। अॼु फैसले जो ॾींहुं आहे, फैसलो करे रहंदासीं। जॾहिं चाचा असांजे घर में खड़ी असांजे मथां बंदूक ताणे सघे थो, असां मोहल ॿार जे मथां न आहियूं ॼावल जो असां हथ जे मथां रखी चुप करे वेहूं। हलो ता हल। जेसिताईं हली चाचा जे दर ते धमाल कोन था वॼायूं तेसिताईं हो कोन सुधरंदो। हा दा हा, जेसिताईं चाचे खे सबक न सेखारींदासीं, सॼे ॻोठ जे साम्हूं लेथड़ियूं न पाराईंदासीं न, तेसिताईं इन जो दिमाग़ ठिकाणे ते कोन ईंदो। हाणे नहीं मस्त उठ जो दिमाग़ ठिकाणे ते माणी मां घणेई दरगुज़र कयोसीं, पर चाचा मोड़ण वारनि मां आहे ई कोन। जेसी ताईं मथो कचो न थींदुसि न तेसी ताईं असांखे सुकून सां रहण बि कोन ॾींदो। अचो मूंसां। हाजाई हाजाई रोक था वारनि खे। जेकॾहिं हे अॼु वया न त वॾो नुक़सान थी पवंदो। न मूमल, हाणे मां बि वधीक शेर वारनि खे बर्दाश्त करण लाइ नथी चई सघां। हाँ जी बाबा, मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि तव्हांजी अख आली न आहे ॾिठी। अॼु भला तव्हांजी दिलि खे कहिड़ो दर्द मिलियो आहे जंहिं तव्हां जहिड़े शींहं मुड़ुस खे रुआरे विधो आहे। हा दीनू बाबा, यार पंहिंजी त हिन दुनिया मां दिली भॼी पई आहे। छो हाजी बाबा? बाबा जी अवां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? दीनू बाबा सोचो त दिल जो दर्द कंहिंखे न ॿुधायां, पर जेतो मुंहिंजो अखियूं वालियूं ॾिसी वरितियूं आहिनि त तोखां छा लिखायां? हाजी बाबा, भला मां जी का मदद करे सघां थो? न दीनू बाबा न, मुझे बदनसीबी जो इलाज तो वठ न है। दुनिया जहान जा डॉक्टर पीर बली या बुजुर्ग फकीर कह जे दर ते न मानायो, पर पोइ बि रब पाक मूंखे पुट जी औलाद खां महरूम रखियो। दीनू बाबा,
हिकिड़ो न्याणीअ जो औलाद आहे। सुभाणे उहा बि पढ़जी पढ़जे घर हली वेंदी। ही माल मिल्कियत सब काव कुत्ता खाई वेंदा। काव कुत्ता। हाँ जी बाबा। बाबा खुदा मां ना उम्मीद न थियो। अल्लाह वॾो कारसाज़ आहे। मोला कंदो तोखे पुटड़ो ॼमंदो हो। पंहिंजे हथनि सां खेॾाईंदेसि, पंहिंजे हथनि सां पाले जवान कंदेसि, हुनजे मुंहं ते मोड़ ॿधंदे। न थींदो बाबा। मौत ते कहिड़ो भरोसो। सुभाणे अची वञे। हाजी बाबा, उमेदुनि ते दुनिया क़ाइम आहे। बाबा जी अवां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो? ही तुंहिंजे हथनि में जेका फाइल आहे न, इनखे मुंहिंजे मरण खां पोइ पढ़जां। मीर मोहम्मद किथे आहे? मीर मोहम्मद खे अम्मा सोनू शहर घुमाइण वठी वई आहे। चवे पई त शहर बि घुमाईंदीमांसि ऐं लटा कपिड़ा बि वठी ॾींदीमांसि। मां त चवां थी त तूं न चओ, मुंहिंजी ॿुध। मूंखे मथे में सूर पियो आहे। पहिरीं चाह ठाहिया त मां पिया, पोइ इहे तुंहिंजा मोलूं त ॿुधंदुसि। हूअं त तव्हां ॿई ॿाहिरि वेही रड़ियूं कंदा आहियो, तॾहिं मथे में सूर न थींदो अथव। मां ॻाल्हायां थी त तव्हांजे मथे में सूर थो थिए। अरे अदा असुल तोखे सही कोन थो। अरे रे, असांखे पाण में विढ़ाईंदो? विढ़ाए कोन थो, सही त चवे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा भली करे आए। भले खुश होंदी। समर कर ख़बर खेर में आयो ही। दिलावर के वारिस वारन दुबो मड़ा छडियो आहे। छा दिलावर उन्हनि जे तरफ़ वयो छा? तव्हां जे निकिरण खां पोइ मां मानी खणण वियुसि। पोयां अची असां वारी ज़मीन ते दिलावर खे लेटाए विया। समर परेशान छो थियो ही? भलान त पुराणा नाहन थींदा। अॼु जीअं मल करे आ त खेर आ, सुभाणे असां पाण ई मल कंदासीं। लाल खान, आख़िर इहो किसो केसी ताईं हलंदो? मां चाहियां थो त नवाब खान खे तव्हां ॾियां। सुमर, नवाब खान के तव्हां नाहे ॼणी। असां को अंधा आहियूं, मंडा आहियूं, नाबीन आहियूं। सुमर, असां पंहिंजो पलांद पाण कंदासीं। मूं उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया, पोइ हुननि जी छाहे मजाल जो लाल खान जी सट सन। सुमर, दिलावर जो पलान सुभाणे ई कंदासीं। उन छोरनि जो घरों निकिरण हराम कंदासीं, न त असांजो नालो ई मटाए छॾिजाए। अदा, असांजी दुश्मनी जे विच में तव्हांजो कुझु बि न वञे। भलाई इन में आहे त मूंखे छॾियो त मां हलियो वञा। जे न वञण ॾियूं आई त पोइ तव्हांखे मुंहिंजे पुटनि जी ख़बर न आहे? अरे यार, पंहिंजे छोकरनि जो दड़को न ॾे, असां सफ़ा टिजी वेंदासीं। वञ वञ, तोखे इजाज़त आहे। हेॾे काॾे थो मरी? हलो रे हेॾे काॾे थो मरी? हेॾे काॾे थो मरी? हेॾे काॾे थो मरी? हेॾे हल हेॾे हेॾे। तव्हां जेका मुंहिंजी बेइज्जती कयो था, करे वठो, पर यादि रखो मुंहिंजा छोकिरा तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदा ज़िंदा। ही तुंहिंजी बेइज्जती सां कोन पिया कयो मेरा बि। तुंहिंजी बेइज्जती तुंहिंजो भाउ थो कराए। जाबिर खान असांखे घणी इजाज़त ॾिनी आहे, पर शुक्र कर तुंहिंजो असां लिहाज़ था कयूं। अदा सां त पलांद कबो, पर तव्हांखे बि बख़्श कोन कंदुसि। हाणे बस हा को थियो ई। हा पुट, कर मगी। हाणे मुंहिंजो बि वारो ईंदो, तोखे ख़बर पवंदी त मेरा बि कहिड़ी पला जो नालो आहे।
चाचो जाबिर मुझी मेहराब खां तलाक कराईंदो। या तो मुखे पक्का है, पर इन तलाक खां पोइ वरी बचल सां शादी, इहो ज़ुल्म मां बर्दाश्त न करे सघंदमि। तव्हांखे अलाह जो वास्तो आहे, अलाह जो वास्तो अथव चाचे जाबिर खे सम्झायो। अम्मा तोखे त ख़बर आहे त असांजी चाचा जे अॻियां कोन हलंदी आहे। असां त हुन जे अॻियां बिणक बि ॿाहिरि कोन कढंदा आहियूं। राणी असां भला कीअं थी जाबिर खे चई सघूं त तुंहिंजी शादी बचल सां न कराए? हाँ राणी, असां छा कयूं? तूं ई ॿुधाए त असां छा कयूं? अहिड़ो चाचो बद दिमाग़ आहे ऐं उन खां वधीक त मुंहिंजो भाउ अधु दिमाग़ आहे। कजे त छा कजे? अम्मा जेकॾहिं मेहराब खां तुंहिंजी तलाक थिए थी त तूं शादी त कंदीअ न? छा सॼी ज़िंदगी ईअं त कोन वेठी हूंदी? शादी जे नाले खां मूंखे किरबत थी अचे। मां बेवान वारी ज़िंदगी गुज़ारे सघंदसि, पर जेकॾहिं मुंहिंजो ॿियो निकाह थियो त मां ज़हर खाई मरी वेंदसि। अलाह ई न कंदो मुंहिंजी भेण, अलाह ई न कंदो। त पोइ सम्झा पंहिंजे भाउ खे त मुंहिंजी बचर छॾे। अदा खे त मां सम्झाए वठंदसि, पर छा चाचो तुंहिंजो टे हंधि निकाह कोन कंदो? जेकॾहिं बचल जे मुड़ी वञण खां पोइ चाचे मुंहिंजो निकाह टे हंधि करण जो सोचो त मां भलो साईं खणी वेंदीसांसि, पर मां ॿियो निकाह न कंदसि। जे भले साईं खे बिना ॾिठई न त मां ज़हर खाई मरी वेंदसि। राणी राणी नई मां ज़ाल जे चवण में आहियां ऐं न मूंखे मीर मोहम्मद दाह ॾिनी आहे। मां पाण महसूस कयो आहे। मूंखे सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कहिड़ी ॻाल्हि? जंहिं ॾींहं खां मीर मोहम्मद तुंहिंजे निकाह में आहे उन सां हिकु राति बि तूं हुनजे घर में नाहे रही। छो? तोखे हिते रहंदे केतिरो वक़्तु थी वियो आहे, पर मां तोखे कॾहिं कुझु बि नाहे चयो। पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जे मासा चाहे न त कहिड़ी महिल बि तोखे हितां वठी वञी सघे थो। मां हुनखे कोन रोकींदुसि, छो त तूं हुनजी निकाहबदी ज़ाल आहीं। हाणे हिन घर में मुझे जीअण आराम थी वियो। सभई घर जा भाती मुंहिंजा दुश्मन थी विया। को बि तुंहिंजो दुश्मन कोन्हे। सभिनी खे दुश्मन तूं पंहिंजो पाण थी सम्झी। इन करे ई त तूं घर वारनि जी इज़त करणु छॾे ॾिनी आहे। मां कंहिंजी बेइज्जती नथी कयां, सभु को अची मुंहिंजी बेइज्जती करे थो वञे। तोखे रिश्तनि जी तक़दुस जी कहिड़ी ख़बर? तूं हिकु मतलबी ऐं ख़ुदि गर्द औरत आहीं। तूं सिर्फ़ पंहिंजे लाइ जीअण सिखी आहीं। तोखे कहिड़ी ख़बर त इज़त छा हूंदी आहे? ऐं तूं हिकु चरिये जे ख़ातिर मूंखे एॾो थो ॻाल्हाईं? जंहिंखे तूं दरियो थी चवीं उहो इंसान जे रूप में फ़रिश्तो आहे। मां जॾहिं बि ॻोठ वेंदो आहियां त मां साथ ख़ुशीअ में छुअण लॻंदो आहे। बसि पुॼेसि त हिकु विख बि मूंखे बंदि करण न ॾे। हुनजी त दिलि चवंदी आहे मूंखे कुल्हनि ते खणी सॼियूं ज़मीनूं घुमाए। इहा आहे हुन चरे जी मूंसां मोहबत। मोहबत न, लालच जो लालच। हू रुगो तुंहिंजी अमीरी जे करे तोसां मोहबत कंदो आहे। बदनसीब आहीं, बदनसीब। तूं हुन शख़्स खे लालची थी चवीं जंहिंजी नियत में मां अॼु ताईं नफ़रत नाहे ॾिठी। काश तूं मासात जे दिलि में पलजंदड़ प्यार खे महसूस करे सघी हा। पर तुंहिंजे त अकुल खे तालो लॻी वियो आहे, तोखां रबड़ो थी वियो आहे। हाणे जी वड़ी धीअ वॾी कर।